मेहड़ जो में इस्तेसाल कश्मीर डे जी मुख्य तकरीब डिग्री कॉलेज मेहड़ में मुनक़द कई हुई। तकरीब में मेहड़ एसी मेहड़ मैडम फातिमा घल्लू, मेहड़ डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल ग़ुलाम हैदर सुमरो, आफ़ीसरनि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि शिरकत कई। मुक़र्ररीन ख़िताब कंदे चयो त 5 अगस्त 2019 जो ॾींहुं कश्मीर जी तारीख़ में हिकु उंदहाई बाइब आहे। इन ॾींहुं भारतीय हुकूमत बैनुल अक़वामी क़ानून ऐं इंसानियत जे हर असूल खे लताड़े आर्टिकल 370 ऐं 35A ख़त्म करे कश्मीर जी ख़ासि हैसियत ते कब्ज़ो कयो। इन फ़ैसिले सां भारत कश्मीर जे मुसलमाननि जी सुञाणप, सक़ाफ़त ऐं ख़ुदमुख़्तियारी ते सिधो सऊं हमिलो कयो। असां पाकिस्तानी हुजण जी हैसियत सां रुॻो इज़हार अफ़सोस न पर इज़हार अमल जो फ़र्ज़ बि निभाइणो आहे। असांखे गॾिजी आलमी इदारनि, गॾियल क़ौमुनि ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ते दबाउ विझणु घुरिजे त भारत खे इन ज़ुल्म खां रोकियो वञे। जीअं त कश्मीर डे जे निस्बत सां कॉलेज शागिर्दनि में तक़रीरुनि जो मुक़ाबिलो पिणु करायो वियो, जंहिंमें पहिरीं पोज़ीशन अवामी न्यूज़ मेहड़ जे रिपोर्टर फ़ारूक ॾीपर जे पुटु करीम अली ॾीपर हासिल कई, जंहिंखे मैडम एसी फातिमा घल्लू ऐं मेहड़ कॉलेज जे प्रिंसिपल शील्ड इनाम पिणु ॾिनो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।